हिकु भेण ॿुधायो त मुंहिंजे घर जे पाड़े में हिकु बेवा औरत रहंदी हुई। जवानी जे अंदरि हुनजो मुड़ुसु मरी वियो हुयो। इंतिहाई ख़ूबसूरत ऐं इलाही प्यारी हूंदी हुई। हुन जा नंढड़ा मासूम बच्चा हूंदा हुया। मूंखे हुन ते इलाही रहम ईंदो हुयो। घर जे अंदरि जेका बि चीज़ पचाईंदी हुयमि खणी करे उन जे अॻियां पेश कंदी हुयसि। उहा बि ॾिसण में ॾाढी सुहिणी ख़ूबसूरत ऐं बाइख़लाक़ लॻंदी हुई। उहा मुंहिंजे घर जे अंदरि ईंदी हुई, कॾहिं कहिड़ी मदद जे लाइ त कॾहिं कहिड़ी शइ वठण जे लाइ, ऐं मां बि दिलि खोले करे हुन जे अॻियां रखी छॾींदी हुयमि, छो त उहा बेवा हूंदी हुई। मुंहिंजे घर जे अंदरि ईंदी हुई त मुंहिंजे मुड़ुस खे ॾिसी करे शर्माईंदी हुई, पंहिंजे मथे ते गंदी विझी करे पंहिंजो मुंहुं लिकाए छॾींदी हुई। चवंदी हुई त तुंहिंजे घर ॾांहुं अचण जी ॾाढी दिलि चवे थी, पर जॾहिं तुंहिंजे मुड़ुस खे ॾिसंदी आहियां तॾहिं मूंखे शर्म ईंदो आहे। पर मां हुनखे पोइ बि चवंदी रहियमि त तूं बेफ़िक्र थी, पंहिंजो घरु सम्झी करे हली ईंदी कर। एतिरे क़दुरु त हूअ मुंहिंजे घर में ईंदी हुई। जॾहिं कम जी मूंखे ज़रूरत पवंदी हुई त हूअ मूंसां मदद कंदी हुई। जेकॾहिं हुनखे ज़रूरत पवंदी हुई त मां हुन जे घर वञी करे हुन जी मदद कंदी हुयसि। आख़िर वक़्तु गुज़रंदो रहियो, हूअ असांजे घर ईंदी रही, लेकिन हिकु ॾींहुं मूं ॾिठो त उहा ई साॻी औरत मुंहिंजे मुड़ुस जे अॻियां जेका मुंहुं लिकाईंदी हुई, सा मथो उघाड़ो कयो वेठी हुई। पंहिंजी गंदी हुन कंधनि जे अंदरि विझी छॾी हुई, ऐं कॾहिं त कंध मां बि गंदी लाहे छॾी हुई, ऐं वार खोले करे मुंहिंजे मुड़ुस जे अॻियां हलंदी हुई। हिन चयो त मूंखे इहो अमल नापसंदीदा लॻो, लेकिन मूं हुनखे चयो कोन, छो त सोचां पई त मतां मुंहिंजो मुड़ुसु नाराज़ थी पवे। कुझु ॾींहं गुज़रिया त हीअ असांजे घर अचणु छॾे वई। मुंहिंजे मुड़ुस खां पुछा कयमि त ॾे ख़बर, हीअ पाड़े वारी असांजे घर में ईंदी हुई, ऐं हाणे कुझु ॾींहं गुज़री विया आहिनि त हूअ असांजे घर नथी अचे, सोचो। मुंहिंजे मुड़ुस चयो त हाणे उहा असांजे घर ॾांहुं कॾहिं बि न ईंदी, मूं हुनखे मना करे छॾी आहे। मूं हैरान थी करे पुछो त आख़िर तो हुनखे छो मना कई आहे? हिन चयो त मूं हिनखे मना इन जे करे कई आहे छो त मां हुन सां शादी करणु चाहियां थो। जेकॾहिं तूं मूंखे इजाज़त ॾींदी त तूं पंहिंजे घर में रहंदी, हूअ पंहिंजे घर में रहंदी, पर जेकॾहिं तूं मूंखे इजाज़त न ॾींदी त मां तोखे तलाक ॾेई करे तोखे घर मां कढी छॾींदुसि। हाणे मुंहिंजा बचा हुया, मां त पंहिंजे घर खे कॾहिं बि फिटाइणु न थे चाहियो। मां कीअं चाहींदमि त को मुंहिंजो मुड़ुसु ॿी शादी करे, पर छा कयां, मुंहिंजी मजबूरी हुई। न चाहींदे दिलि ते पथर रखी बि मूं पंहिंजे मुड़ुस खे इजाज़त ॾिनी, सिर्फ़ु इन जे लाइ त जीअं मुंहिंजो घरु बची वञे। मुंहिंजे मुड़ुसु हुन सां बेवा सां शादी करे वरिती, जेका मासूम हूंदी हुई, जंहिं ते मूंखे इलाही बे इंतिहा रहम ईंदो हुयो। आख़िर उहा मुंहिंजे मुड़ुस जे मथां बि कब्ज़ो करे वई। उन शादी त कई, वक़्तु हालात गुज़रंदा रहिया, लेकिन मुंहिंजे मुड़ुस खां ख़र्चु बर्दाश्त न थी सघियो, न मुंहिंजे घर जो न हुन जे घर जो। तंहिं करे आख़िर में हू बि तंग थी करे उन औरत खे रखणु पसंदि कयो, लेकिन मूंखे हुन तलाक ॾेई छॾी। तलाक ॾेई करे मूंखे जॾहिं घर मां कढी छॾियो, मुंहिंजा 4 बचा हुया। मूं सोचियो त कहिड़नि दरनि ते वञी करे ठोकरूं खावां। सिधी माउ जे घर में वियुमि, कुझु टाइम उते रहियमि, लेकिन मूं ॾिठो त मुंहिंजे घर वारा, मुंहिंजा माउ पीउ, मुंहिंजा भाइर बि उते रहणु बर्दाश्त नथा कनि। आख़िर मूं पाड़े जे अंदरि हिकु किराए ते घरु वरितो, उते पंहिंजा बच्चा शिफ्ट कया, ऐं मां पाण मिठाई ठाहे करे पंहिंजनि बचनि खे ॾींदी हुयमि, ॿाहिरि विकिणंदी हुयमि। ईअं आहिस्ते आहिस्ते मुंहिंजो कारोबारु हलणु शुरू थी वियो। मूं पंहिंजे बचे खे तइलीम जे लाइ मोकिलियो। मुंहिंजो पुटु बि जेको फ़ौज जे अंदरि वञणु चाहे पियो, मुंहिंजी नियाणी जेका डॉक्टराणी थियणु चाहे पई। मूं ॿिन्हिनि जी तइलीम खे जारी रखियो, लेकिन हिकु ॾींहुं उहो आयो जो ख़ुदा ताला मुंहिंजी दुआ खे क़बूलु करे वरितो। मुंहिंजो पुटु जेको फ़ौज जे अंदरि खॼी वियो, उहो फ़ौजी थी वियो, ऐं हूअ मुंहिंजी नियाणी जंहिं डॉक्टरी जो कोर्स मुकमल करे वरितो। अलाह ताला जा लख एहसान थिया, जंहिं मूंखे सब्र जो फल ॾिनो, जंहिं मूंखे एतिरो त फल ॾिनो जेको मां बिल्कुलु चाहींदी हुयसि। अॼु अल्हम्दुलिल्लाह, अलाह जो शुक्र आहे जो मां पंहिंजे घर जे अंदरि रहां पई, इज़त जी ज़िंदगी गुज़ारियां पई। मुंहिंजो हिकु पुटु फ़ौज जे अंदरि, ऐं मुंहिंजी ॿी नियाणी सुठी डॉक्टर बणिजी वई आहे। होरां जेको मुंहिंजो मुड़ुसु जंहिं मूंखे तलाक ॾेई छॾी हुई, जंहिं बेवा औरत सां वञी करे शादी कई हुई, उहा औरत अहिड़ी त हुन जे कंधे जे अंदरि लॻी जो अॼु हुन वटि का बि शइ नाहे रही। अॼु मुंहिंजो मुड़ुसु बीमारी बिस्तर जे हालत में पियल आहे, लेकिन उहा औरत उन खां पुछण जे लाइ बि तयारु नाहे। उन जे साम्हूं गैर मर्दनि खे वठी करे पंहिंजे घर जे अंदरि अचे थी, ऐं गैर मर्दनि सां उन जे साम्हूं मिले थी। ॻाल्हि करण जो मक़सदु हीअ आहे त इंसान जी ज़िंदगी जे अंदरि के अहिड़ा इंसान जेके अजनबी बणिजी ईंदा आहिनि, जेके ॾिसण जे अंदरि इंतिहाई ख़ूबसूरत, इंतिहाई प्यारा हूंदा आहिनि। उन्हनि जी मासूमाणे अंदाज़ जे करे इंसानु भुलिजी वेंदो आहे, लेकिन जेके ॾींहं जा तारा ॾेखारींदा आहिनि, उन्हनि जे करे ज़मीन बि पेरनि तां निकिरी वेंदी आहे। मूं सोचियो त जेका तकलीफ़ मूंखे मिली आहे, तव्हां सां शेयर कजे त जीअं
उहा तकलीफ़ खां तव्हां बची सघो। हर इंसान, हर औरत, हर मर्द इतमाद जे लाइक़ु नाहे हूंदो। जेकॾहिं कंहिंखे मासूम सम्झी करे तव्हां इतमाद ऐं भरोसो कयो था त इहा तव्हांजी ग़लती आहे। इतमाद करण खां पहिरीं मां 1000 बार सोचे वठिजो, किथे तव्हां सां बि मुआरो हशर न थी वञे।